Peter, what is your report? बहुत जेको आवां कम चयो हू करे छॾियो। सर जमाल के आवां पैसा मिली ने छापियो। Good, very good. रानी, Yes, boss. असां तुझे कारकर्दगी मां काफी मुतमईन आहियूं। बॉस, मां खुश नसीब आहियां जो तव्हां मुंहिंजी कारकर्दगी मां मुतमइन आहियो। सिर्फ कारकर्दगी मां न, पर असीं तमामु काफी मुतमईन आहियूं। छा मतलब बॉस? मतलब अरे ये तो समझ में आई सजो डेटे पेन पर मुझो मतलब तो साही मां समझी न सकेस बॉस। मुझे ख्याल में तू काफी होशियार रही और साजे शायद फकत इन लाए हरी रही आई तो तू जो पोड़ो पी और सांझी कहीं दमी आई नहीं कर तू वो सके क्या मजबूर आई आई बेजी मजबूरी में फायदा उठन अकलमंदी जी निशानी दिया है आई एम राइट दैट गोइंग यस बॉस, पर अच्छा असा चराई जी दुनिया जा किंग आयो किंग मंशा ठरो गुटको जैसे रोकने चलाए आला टाइम वड़ा सकया पर आज असा जो गुटको अरे ठरो सोन जे मुंड में काम के थो सोन जे मुंड में पर आला इत्यादि कुछ न कर सके बॉस, खुदा के वास्ते मुझे पी के आजाद करे छॾियो। मुझे पी के आजाद करे छॾियो मुझे पी के असां चयो त असांजो गुटको असांजो ठरो पंहिंजी गाॾी में विझी असांजे ॼाणे दुकान ते पहुचाए हिकी टिप नोटनि मां मालामाल करे छॾींदो पर हुन बेवकूफ़ असांजी ॻाल्हि न मञी शायदि हुनखे ख़बर न हुई त असां जराइम जी दुनिया जा किंग आहियूं किंग वाकई बॉस, तव्हां जराइम जी दुनिया जा किंग आहियो। अरे जराइम जी दुनिया में असांखे कोबरा जी लाइसेंस में मिलंदो आहे कोबरा यानी कालो नाग आई कालो नाग सवाई डंगर जे ॿियो करे बि छा थो सघे जो तुंहिंजे पोड़े पीउ खे कोबरा जो कहर कोई विझे कोबरा जो कहर तुंहिंजी विझे पंहिंजी जवानी जा साड़ींदड़ शोला साण करे पॉइंट D460 ते अॼु राति पुॼी वञिजा हिननि गुलाब जी मुखड़ियुनि तां मुर्क मारण लाइ असीं तोखे मांदा ॾींदासीं। ओके बॉस। पीटर यस बॉस। What is your report? बस 5 स्टार क्लब जी मेंबरशिप में तेजी सां इजाफ़ो थी रहियो आहे। इन शहर जा वॾा माण्हू असांजी क्लब में जुआनियूं बादू खेॾण लॻा। Good. Very good. What is your Gango? यस बॉस। What is your report? बॉस, पंहिंजे माल जा ऑर्डर वधंदा पिया वञनि ऐं हाणे गुटके जे लाइ पाके वॾियूं मशीनूं लॻाइणी पवंदियूं ऐं ठरे लाइ वॾा टैंक खपनि टैंक। Good. Very good.
कोबरा खुश थियो पर ॻाल्हि ॿुधो हे मीडिया वारा असांजे पोयां पइजी विया आहिनि कुझु ॾींहं पहिरीं इहे ख़बरूं हलियूं त कुझु नौजवान ज़हरीलो शराब पीअण जे करे पंहिंजूं ज़िंदगियूं गुज़ारे रहिया पंहिंजूं ज़िंदगियूं बॉस उहे जे मरी विया त पंहिंजी सिहत ते कहिड़ो असर थो पए बाक़ी माण्हू जी ज़िंदगी न पर दौलत खपे दौलत गुड वेरी गुड ज़िंदगियूं न दौलत घुर्जे दौलत दौलत तव्हां हाणे फिकर न कयो कोबरा गैंग जो नालो कल बि टॉप ते हो अॼु बि टॉप ते आहे ऐं हमेशा टॉप ते रहंदो अरे खिलौने भागा पुट सॼो बैंक न पियो छोरा केड़ा वार जहिड़ो शरीफ़ आहे ॾेढ बि थी तूं मुंहिंजो पुट आहीं या सुल्तान रही बाबा हर प्लेट 10% तुंहिंजो पुट आहे वरी बात इहो त शुक्र आहे जो मूंखे दीनू काणे ॿुधायो जी मूंसां घर वञी ॾिस तोजे घर में कुता वेठा पिया सुठो कुतनि जे छिते थियण खां अॻु अची वियुसि न त हे निभागा हिक ॿिए खे चका में थिए हाणे हेॾा त जन्नत जी दरी खोली पई अरे छोरी तूं नाचे बोड़े वारी थी आई चाचा मां जाने वरी बात हाँ चाचा चाचा जी जाए ते फाटर फाटा नहीं छोरी तू पे अदाकारी करी तोरा दो तेनु घर पे हाले पिणसी गार की नाड़ी मुंह पे टंगी पई है मूसा जो वारो छोरो ईसो बंदी थी के चाचा मिठे नूर जो कसम मुके द्वारे पुट जो तो के मेसू खाराइने से मुसा अदाकारी कर छोरी ने माने मेसू पे फेंक लगी अरे छोरा मोट मानी खाने और पैसों कोने हम जारी क्या पता खाई खाई खुलो थी छोरी ला मेसू ने मुंह खोले पे बाबा असल में मेसू वाला पर जो यार समड़ी उठा तो खाता खुलो खाए खुलो ये बाबा एक गाड़ी पूछ चेक जड़ो खतरे तो पीर अरे उधार खड़े तू भरिया आऊं अगे वो पठान का उधार ते कपड़ो वची ही त लेसा ड्रामो करण आयो कोया पठान मुखे नसवार का बाडी ने फिकर वचो कड़े नसवार तो फक्कड़े मु जो कंप जो लगी वची रोल गावो किले ते कुरे की बाकी कुडाई कुडाई मु पैसा छोरा जान या सकी अवा मुझे पुरो हच्चा सा खातो खाई अच्छा सागे इंचा पुन्नी आनी पुन्नी खाओ इते सागे चीपी अदाकारी करो तोरा हमें कोई खाई खाई बता दे अरे हां चाचा ने तो साईं नाले बदली करे ॾिया रबने मां राबे पीरू मां पीटर ऐं गरीबने मां मुंहिंजो कांगो करे जॾी कांगो कांगो ये बाबा तू रे छड़े छोरा ई कांगो वने या कांगो तोखे मोचड़ो पंगो मांगो अज तोखे न कुटी दोस पर दोसा करी यो विलायती पोपट में बणी बाबा गान बुध मुखे ना पर मुझे दोस्तन के आनी जुतन था कोई नहीं पर छोरी गालो बता उठे बाकी मैं छोटे बता नहीं पड़ गई अरे दवा के अच्छा